अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं। मेहड़ वेझो पुरस्रार नमूने गोली लॻल नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। ॻोठ खैरो भट्टी में नौजवान अब्दुल जब्बार खोसो जो पुरस्रार नमूने गोली लॻल लाश हथ आयो आहे। नौजवान जे सोठ पारां मक़तूल जे भाउ मथां क़त्ल जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे मक़तूल अब्दुल जब्बार खोसो जे भाउ हुबदार खोसो खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। मेहड़ वेझो पुरस्रार नमूने गोली लॻल लाश हथ कयो वियो आहे। ॻोठ खैरो भट्टी में नौजवान अब्दुल जब्बार खोसो जो पुरस्रार नमूने गोली लॻल लाश हथ आयो आहे। नौजवान जे सोठ पारां मक़तूल जे भाउ मथां क़त्ल जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे मक़तूल अब्दुल जब्बार खोसो जे भाउ हुबदार खोसो खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो आहे। मेहड़ वेझो पुरस्रार नमूने गोली लॻल लाश हथ आयो आहे। ॻोठ खैरो भट्टी में नौजवान अब्दुल जब्बार खोसो जो पुरस्रार नमूने गोली लॻल लाश मिलियो आहे।